नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टाणो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदड़ पाक हेल्पलाइन पाकिस्तान जे तहत हसन तरक्की याफ़्ता जी मदद सां 8 गऊं जी कुर्बानी कयूं वयूं। तक़रीबन 1000 खानदाननि में गोश्त विरायो वियो। मोहम्मद ज़ाहिर, मैनेजर पाक हेल्पलाइन मीरप्रकाश, हिन वधीक ॿुधायो त पाक हेल्पलाइन सविन में गोश्त विराइण खां अलावा घर हर साल इहो पिणु तइलीमी सहूलतूं ॾेई रहियो आहे। असां ॻोठ रोरोनू पंजाब में 40 डिस्क फराहम कया आहिनि। स्कूल में कमरो न हुजण जे करे 2 कमरा पिणु ठहियल आहिनि। उन मौके ते मोहम्मद ताहिर अगुणू काउंसलर, मोहम्मद हसन जाहिद अगुणू काउंसलर, लुकमान लगारी सफदर अली जनरल सेक्रेटरी, ऐवान साहब टाणो जान मोहम्मद, मोहम्मद राहिल अमीर जमायत इस्लामी टाणो जान मोहम्मद पिणु मौजूद हुआ। अगुणे काउंसलर मोहम्मद ताहिर चयो त पाक हेल्पलाइन बेहतरीन तरीके से इंसानियत की खिदमत करे रही है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।